अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे या मौज़ू आहे उहो आहे त कंहिं कंडक्टर में बिजली जो वहिकिरो कीअं थींदो आहे। जेकॾहिं असां मवादनि खे मतिलबु जेको असां मुख़्तलिफ़ मवाद दुनिया में मौजूदु आहिनि जेके उन्हनि खे असां बिजली जे वहिकिरे जे लिहाज़ खां विरिहायूं त उन्हनि जा टे क़िस्म हूंदा आहिनि। सभ खां पहिरीं जेको क़िस्म हूंदो आहे उहो हूंदो आहे कंडक्टर या पसराईंदड़ मवाद। उन खां पोइ हूंदो आहे अणपसराईंदड़ या नॉन कंडक्टिंग मवाद ऐं ॿिया हूंदा आहिनि सेमी कंडक्टर मवाद। जेकॾहिं असां कंडक्टर जी ॻाल्हि कयूं त कंडक्टर में जेके एटम हूंदा आहिनि उहे हिक ॿिए सां तमामु घणा वेझड़ाई में हूंदा आहिनि ऐं उहे हिक ॿिए सां तमामु मज़बूती सां ॿधियल हूंदा आहिनि। ते हूंदे बि कंडक्टर या पसराईंदड़ मवादनि में मतिलबु जेके एटम हूंदा आहिनि उन जा जेके वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे कंहिं ख़ासि एटम सां ॿधियल न हूंदा आहिनि। हाणे को सवाल उहो पैदा थिए थो त वैलेंस इलेक्ट्रॉन छा आहिनि। एटम जे सभ खां ॿाहिरीं मदार में मौजूद इलेक्ट्रॉननि खे वैलेंस इलेक्ट्रॉन चयो वेंदो आहे। इहे जेके वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि पसराईंदड़ मवादनि में इहे आज़ाद हूंदा आहिनि ऐं उहे आज़ादी सां कंडक्टर में या पसराईंदड़ मवाद में आज़ादी सां घुमी सघनि था, आज़ादी सां हरकत करे सघनि था। कंडक्टर मौजूद अहिड़नि वैलेंस इलेक्ट्रॉननि खे फ्री इलेक्ट्रॉन या कंडक्शन इलेक्ट्रॉन सॾियो वेंदो आहे। कंहिं कंडक्टर में जेके आज़ाद इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे लगातार बेतरतीब वारी हरकत में हूंदा आहिनि। जेकॾहिं असां हुनखे ड्रा करणु चाहियूं, जेकॾहिं असां हुनखे सम्झणु चाहियूं त मिसाल तौर ते ही हिकिड़ो असां वटि हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ो पीस आहे कंहिं पसराईंदड़ मवाद जो ऐं उहो पीस जेको आहे उहो टुकड़ो जेको आहे कंहिं बि बिजली जे सोर्स सां ॻंढियल न आहे। मतिलबु जेको असां बिजली इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे घर में हुन सां या कंहिं बैटरी सां या कंहिं सेल सां इहो ॻंढियल न आहे, इहो बिल्कुलु आज़ादु टुकड़ो आहे। हाणे जीअं असां शुरू में ॿुधायो कि कंडक्टर में फ्री इलेक्ट्रॉन्स हूंदा आहिनि ऐं उहे हमेशह लगातार बेतरतीब वारी हरकत में हूंदा आहिनि। हिकु सवाल ही पैदा थिए थो त जेके इहे फ्री इलेक्ट्रॉन्स जेके हूंदा आहिनि इन्हनि जी हरकत जो कारण छा आहे। जेके ही फ्री इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि हिन में इन्हनि जी हरकत जो जेके ही फ्री इलेक्ट्रॉन जेतिरा बि आहिनि ही जेके फ्री इलेक्ट्रॉन्स आहिनि इन्हनि जी हरकत जो सबबु छा आहे त इन जो सबबु इहो आहे थर्मल एनर्जी। इन जो सबबु जेको आहे उहो आहे त जेको पसराईंदड़ मवाद जी जेका हरारती तवानाई जेका हूंदी आहे जेके असां इंग्लिश में चऊं थर्मल एनर्जी या हरारती तवानाई। त इन्हनि फ्री इलेक्ट्रॉन जेको ज़रियो आहे त फ्री इलेक्ट्रॉन जेका आहे उहा जेका हरकत कंदा आहिनि उहे पसराईंदड़ मवाद जी हरारती तवानाई जे करे थिए थी। अहिड़ी तरह सां जेका हरारती तवानाई जे करे थींदड़ फ्री इलेक्ट्रॉन जी रफ़्तार खे असां थर्मल वेलोसिटी चवंदा आहियूं। मतिलबु जेका जंहिं रफ़्तार सां ई बेतरतीबी वारी हालत में हरकत कंदा आहिनि मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में त असां उनखे चवंदा आहियूं हरारती वेलोसिटी या थर्मल वेलोसिटी। उन सबब छा आहे? उन सबब आहे हरारती
तवानाई। यह जेका हरारती रफ्तार होंदी है वो तमाम घनी होंदी है, हरारती रफ्तार। असांखे इहा ख़बर है कि साफ कंडक्टर है, कंडक्टर में जेको फ्री इलेक्ट्रॉन है उनजी तादाद भी तमाम घणो हूंदो आहे। हाणे ही जेको जेका इलेक्ट्रॉन्स जी जेका बेतरतीब जेका रैंडम मोशन आहे जेका आहे, इन्हनि जे करे छा हूंदो आहे, जेके फ्री इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे लगातार पंहिंजो पाण में टकराईंदा रहंदा आहिनि, उन्हनि जो पाण में टक्कर थींदो रहंदो आहे, इन पाण में कोलिजन थींदो रहंदो आहे ऐं उहो टक्कर तमामु घणी तादाद में थींदा ऐं इन्ही जे करे जो ख़ासि रुख में जेको फ्री इलेक्ट्रॉन जी हरकत जेका आहे या उन वेहिकल जेको आहे उहो ॿुड़ी हूंदो आहे। मतिलबु कि जॾहिं इन इलेक्ट्रॉन्स इहे जेके फ्री इलेक्ट्रॉन्स आहिनि, जॾहिं इहे इन्हनि जी जेका बेतरतीबी जेका हरकत आहे उन्हनि जे करे इन्हनि जो पाण में तमामु घणो टकराव या कोलिजन थींदो रहंदो आहे ऐं इन टकराव या कोलिजन नतीजे में जेके फ्री इलेक्ट्रॉन्स जी हरकत जेका आहे कि ख़ासि रुख में ॿुड़ी हूंदी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में असां चई सघूं था कि कंडक्टर में मौजूद फ्री इलेक्ट्रॉन जी सरासरी तवानाई जेका हूंदी आहे, एवरेज जेका एनर्जी हूंदी आहे, उहा ॿुड़ी हूंदी आहे, छाकाणि त इन जो पाण में टक्कर थी रहंदो आहे ऐं इन टक्कर जे नतीजे में छा हूंदो आहे कि ख़ासि रुख में हुनजी जेका रफ़्तार जेको डायरेक्शन जेको फ्री इलेक्ट्रॉन सरासरी तवानाई ॿुड़ी हूंदी आहे। हाणे इहे जेके फ्री इलेक्ट्रॉन जेके आहिनि असांखे ख़बर आहे कि इहे रैंडम मोशन में हूंदा आहिनि या बेतरतीबी वारी मोशन में हरकत में हूंदा आहिनि ऐं इन ई हरकत जे करे इन्हनि जो पाण में टकराव थींदो रहंदो आहे। जेके बि फ्री इलेक्ट्रॉन्स आहिनि इन्हनि जो पाण में टकराव थींदो रहंदो आहे या कोलिजन थींदो रहंदो आहे। इन कोलिजन या टकराव नतीजे में इन्हनि फ्री इलेक्ट्रॉन जी के ख़ासि रुख में जेका हरकत हूंदी आहे या वेकिरो हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, उहो ज़ीरो हूंदो आहे। छाजे करे इन्हनि जे पाण में तमामु घणा कोलिजन थींदा। ॿियनि लफ़्ज़नि में असां चई सघूं था कि कंडक्टर में मौजूद फ्री इलेक्ट्रॉन्स जी जेका सरासरी जेका तवानाई हूंदी आहे या एवरेज जेका एनर्जी हूंदी आहे उहा बि ज़ीरो हूंदी आहे। हाणे जेकर असां इन पीस जो कंडक्टर जो पीस आहे उनखे जेकर असां के एक्सटर्नल वोल्टेज सोर्स सां कनेक्ट कयूं था, ये असांजो हिकिड़ो माना बैटरी सोर्स आहे, ही असांजो वोल्टेज आहे, असां हिन में ॾियूं था त हाणे हिन में जेको वोल्टेज जो छा असर हूंदो, हाणे छा थींदो त ही जेको वोल्टेज जेको आहे जेको असां वोल्टेज ॾिनोसीं एक्सटर्नल वोल्टेज ॾिनोसीं, हाणे ही हिन में छा पैदा कंदो, ही हिन में इलेक्ट्रिक फील्ड के पैदा, हिन जे समूरे हिस्से में जेको कंडक्टर हिस्सो जेको हुन में इलेक्ट्रिक फील्ड या बरकी मैदान के पैदा कंदो जेको सॼे हिस्से में हूंदो, कंडक्टर जे समूरे हिस्से में हूंदो। मिसाल जी जगह तव्हां पूरो कंडक्टर आहे, इन पूरे कंडक्टर जे सभिनी हिस्से में छा पैदा कंदो, इलेक्ट्रिक फील्ड पैदा थींदी ऐं उनजो सोर्स छा आहे, उनजो सोर्स जेको आहे उहो इहो असां एक्सटर्नल वोल्टेज लॻायोसीं बैटरी जी शिकिल में या कंहिं सेल जी शिकिल में, उहो कंदो। असां जॾहिं बैटरी इस्तेमालु न कई या असां हिनखे पोटेंशियल डिफरेंस न ॾिनो हो, उन हालत में छा हो जेके फ्री इलेक्ट्रॉन जेके मौजूद हुआ कंडक्टर में उहो मतिलबु रैंडमली मोशन में हुआ या बेतरतीबी वारे मोशन में हुआ। हाणे जॾहिं असां इनमें वोल्टेज ॾिनोसीं, वोल्टेज ॾियण सां छा थियो, जो इन सॼे जेतिरो बि तव्हांजो जो पूरो तव्हांजो कंडक्टर आहे इनमें इलेक्ट्रिक फील्ड पैदा थी। हाणे इलेक्ट्रिक फील्ड छा कंदी, इलेक्ट्रिक फील्ड छा कंदी, जेके असांजा इलेक्ट्रॉन जेके शुरू पहिरीं जेका असांजा जेके रैंडम मोशन में हुआ उन सभिनी ते हिकिड़ी क़िस्म जी फोर्स लॻाईंदी। जेके बि फ्री इलेक्ट्रॉन जेके बेतरतीब वारी हरकत में हुआ उहे समूरा इलेक्ट्रॉन उन बरकी फील्ड जी फोर्स के महसूस कंदा कि मैदान जी तरफ़ा पैदा थियल इलेक्ट्रिक फोर्स के महसूस कंदा ऐं उन इलेक्ट्रिक फोर्स के महसूस कंदे सभई पंहिंजो पाण खे अलाइन कंदा, हिकिड़ी ख़ासि डायरेक्शन में अलाइन कंदा। उन इलेक्ट्रिक फील्ड करे अलाइन कयो ऐं हाणे जेको ही जेको थियो जो कुझु थियो आहे इहो छा आहे, इहो हिकिड़ी क़िस्म सां करंट पैदा थियो, इलेक्ट्रिक करंट थियो या असां चऊं था इहो बिजली जो वेकिरो आहे।